अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप को मसाइल और ॻाल्हि ग्रुप में सवाल आयो है स्कीम के बारे में। अच्छा सुनो, ये कहिड़ी स्कीम है जी? सवाल फरमाइए। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी खैरियत जी, हुकुम। मौलाना साहब उम्मीद करें तो खैर वाफिक से हूंदा। अल्हम्दुलिल्लाह। मुझे को सवाल हो कि ये जो स्कीमूं अचनि थियूं इनाम वारी जेको जहिड़ी त हेवर जो हिकिड़ी स्कीम हिकिड़े भाईबंद जी आ वई आहे मूं वटि कि 400 रुपया भरियो अने पोइ ॿिए महीने 500, पोइ टे महीने 550, पोइ चौथे महीने 800, अहिड़ी रीते मतिलबु 6 हफ़्ता आहिनि। 6 हफ़्ता भरियो हिन में जरा थिया कि इनाम लॻे जेको ई आंजो अने न लॻे त 6 चीजूं रखिया आई। 6 वस्तुओं में जेकी गमे हिकिड़ी वस्तु ऐं गिनी सघो त करो ई वस्तु जाइज़ है या न आहे? कुल के इनमें जरा हिकिड़े भाईबंद की ऑफर आ वई है कि भाई इनमें अगर एजेंट तरीके कम करणो है, कमीशन मदद करे सघना तो करो ई वस्तु हलाल है या हराम है? जरा जज़ाकल्लाह, बेहतरीन सवाल है। दसिया इन प्रमाणे ये स्कीम असल लॉटरी है, लॉटरी अने लॉटरी शरीयत में हराम है। हराम करे लाए ये हिकिड़ो जुआ जो भाग है अने जुआ कुरान जी आयत जे मुताबिक़ हराम है। हाँ, ले कर हिन में सॼो तिजारत त आहे न, अने ये खोटी उमेद लगाए वेठा हुजो एतिरा भरियूं त ही मिलंदो ही मिलंदो। इनाम जी लालच जेको आहे ई ख़राबु है। इनाम ई थिए ज नथी, इनामी मुक़ाबिलो न आहे। इनाम इहे आहे जे पाण कंहिं नंबर में आॻिर अचो अने पाण खे उन टाणे पंहिंजी कोई पण डिपॉज़िट या पंहिंजो इन्वेस्ट वग़ैरह पाण खे मिले, इहे इनाम रही त हिन में कुरो जी इनाम ई पाण हफ़्तो भरियो, पहिलो भरियो, ॿियो भरियो, टियों भरियो, पोइ लास्ट कंपनी वारो कुरो करे थो। जो जंहिं वटि ई लॉटरी वेही न उहो चालाक वेठो आहे, उन प्लान ज़ोरदार वेठो। सपोज़ मूंखे प्लान बनाइणो आहे ₹1,00,000 इकट्ठा करणा आहे अने लख मां 50,000 रुपया चेंज करे मूंखे पाछा ॾियणा आहिनि। उहो पहिरीं प्लान बनाए लाइ थो बिज़नेस जो। अने पाण ईअं सम्झूं जे पाण खे इनाम जुड़े पई न, पाण खे आॻिर ई कीअं न शरीयत में ये जुआ आहे अने जुआ हराम है, कुमार। हिकिड़े शख़्स घणो टाइम थियो जिन वारे स्कॉर्पियो महिंद्रा कंपनीअ कॾहिं त भुज शहर जे आज़ू बाज़ू में इहा जाई चओ था स्कीम आहे मस्तु। 2,000 रुपया भरियो, एतिरा हफ़्ता न आगे प्लॉट मिलंदो अने पहले हुन में लॉटरी में गाॾी मिलंदी। त मुंहिंजो हिकिड़ो पड़ोसी हो, आउं भुज रहियुसि, क़ाइदे सर हुनखे स्कॉर्पियो मिलई। उहो ॾिसी न अड़ोसी पड़ोसी मड़ चालू थिया, पैसा भरे में हफ़्ता जे गाॾी थी अचे, गाॾी थी अचे, कीअं न मड़ पैसा त्रुटा अने प्लॉट केॾांहुं कोई न मिलियो। त 1000 माण्हू ऐं तंहिंमां हिकिड़े कंहिंखे कोई वस्तु मिले थी, अमोक के मामूली चीज़ ॾिए था। पाण 2,000 रुपया जमा कया आहे, पाण खे 2,000 जी वस्तु नथी मिले अने इन जे वस्तु 2,000 जी गिनो, हिन मार्केट में गिनो न, ई मड़ाए वस्तु शरीयत जे ख़िलाफ़ है, जुआ है अने जुआ हराम है। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।